विकास परिषद सदा जिए। जय झूलेलाल। ॾिठो पियो वञे समाज में हिकु बदी हद खां वधीक पेर पसारींदी पई वई। उन बदीअ जो वण अॼु फलनि सूधो असांजे साम्हूं राकास बणी सॼे समाज खे साड़े रहियो आहे। हा, इहा बदी आहे पंहिंजी सुठी सबा जी ज़ाल हूंदे ॿी पैसेदार सुहिणी छोकिरीअ जे ॼार में फासी पंहिंजे सुखी संसार में बाहि लॻाइण जी। अहिड़े में असां लेखकनि जे मथां हिकु तमामु वॾी ज़िमेदारी आहे त असीं हिकु स्वस्थ समाज ठाहिण में योगदान ॾियूं ऐं असांजी उहा नौजवान पीढ़ी जेका हिन बदीअ जो फल भोगे रही आहे तंहिंसां न्याय थिए, अहिड़ी सुजाॻी पैदा करे हिन बदीअ खे जड़ मूल सां नाश करण जी कोशिश कयूं। त अहिड़ी हिकु नंढी कोशिश पेश करण जी हिमत करे रही आहियां पंहिंजी हिन अवॉर्ड विनिंग स्टोरीअ जे थ्रू। गौर फरमाईंदा। थैंक यू। थैंक यू सो मच सर। तव्हां असांखे कॉलेज में एॾो तमामु सुठो मेडिकल सेमिनार अटेंड करण जो चांस ॾिनो। सभई अरेंजमेंट्स तारीफ़ क़ाबिल हुआ सर। फिलहाल असांखे मोकल ॾींदा। थैंक यू। गुड बाय। थैंक यू बेटा। मिस्टर मोनानी, असांजे हिन यंग अफसर खे मिस्टर दादलाणी आहिनि जेके पंहिंजा हाई कोर्ट जा जज आहिनि उन्हनि सां हिन खां मुलाक़ात करणी आहे त महिरबानी करे पंहिंजी ऑफिशियल कार में ड्राइवर सां गॾु हुननि खे वधीक जी सर। थैंक यू। चङो, मूंखे मिस्टर दादलाणी वटि ज़रूर पहुचणो आहे। मूंखे देर पई थिए, मां निकिरां थी। पर सोना, हिते हिस्टोरिकल घणेई अहिड़ियूं प्लेसिस आहिनि, उहे मिस करे? हा, पर मुंहिंजो वञणु ज़रूरी आहे। ॿुध सोना, गांधीधाम शहर में महात्मा गांधीअ जी समाधि अथई। महात्मा गांधीअ जूं समाधियूं सिर्फ़ ॿिनि हंधि अथई। हिकु समाधि अथई दिल्लीअ में ऐं हिकु गांधीधाम शहर में। महात्मा गांधीअ जो अस्थि विसर्जन हिकु दिल्लीअ में कयो हो गांधीधाम में। उहो अस्थि विसर्जन गांधीधाम में करे हिकु ॾाढी सुठी समाधि ठाही वई आहे। हुनजे नाले ते ई त गांधीधाम आहे। तूं उहा समाधि न ॾिसंदीअ, हाणे बाक़ी छा ॾिसंदी? उहा पक ॾिस। सॉरी, पर ॾिसंदी वञ, बाक़ी हाणे पुट तोखे जीअं ठीकु लॻे। सोना, हिते स्वामी लीलाशाह जी कुटिया आहे जिते किथां किथां खां माण्हू ईंदा आहिनि। मां बि ॿुधो आहे। ऐं इहो सभु छॾे करे तूं? हलो यंग डॉक्टर्स, गांधीधाम जे वेझो ई नारायण सरोवर कोटेश्वर जे पासे सिंधियुनि जो वॾो तीर्थ धाम ठही रहियो आहे ऐं असांजे हिंद सिंध में इहो सभिनी खां बेस्ट सुठे में सुठो तीर्थ धाम आहे। असां जॾहिं मांडवी वेंदासीं त थोरो ई अॻिते वेंदासीं, उहो ॾिसण जो मौक़ो मिलंदो त छो न उते बि हली झूलेलाल साईं जा आशीर्वाद वठूं। दिल त मुंहिंजी बि जाम आहे वञण जी, पर मुंहिंजी साहेड़ीअ जी शिकिल मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं आहे। आई एम सॉरी,
मुंहिंजो मिस्टर दादलाणी वटि वञणु ॾाढो ज़रूरी आहे। भले पुट तोखे जीअं ठीकु लॻे, पर असांजो त सजेशन अथई, गांधीधाम में आई आहीं त सभु शयूं ॾिसंदी वञ, ॾाढियूं सुठियूं अथई। बाक़ी हाणे जीअं तुंहिंजी मर्ज़ी आहे, तोखे जीअं ठीकु लॻे। नेक्स्ट टाइम। ओके डज़ंट मैटर। यस। बाय। ममता, my foot. मूंखे एक्चुअली दादलाणी साहिब में हिकु ॾाढो ज़रूरी कमु आहे। तव्हां वियो, मां जीजाजी खे सॾु करे अचां थी। हलंदी अच। अच्छा, घर में कोई कोन्हे? शांति लॻी पई आहे। घर में 2 ॼणा ई त आहिनि, दीदी ऐं जीजाजी। ॿार ॿाहिरि रहंदा आहिनि छा? ॿार हूंदा त ॿाहिरि रहंदा। दीदीअ जी त गोदी ख़ाली आहे, हिन करे दीदी पंहिंजी साहेड़ियुनि ऐं किटिन पार्टियुनि में बिज़ी रहंदा आहिनि ऐं जीजाजी पंहिंजे किताबनि में मशहूरु रहंदा आहिनि। फरमायो, छा कमु आहे? दादाणी साहब, मां बॉम्बे मां मेडिकल सेमिनार अटेंड करण लाइ गांधीधाम आई आहियां। मुंहिंजो नालो सोना भाटिया आहे। माफ़ कजो, मां इहे बिना इतला करे अची वियसि, पर ज़रूरी कमु हो। छा कयां, मिलणु ज़रूरी हो। माफ़ कजो, मूं तव्हांखे सुञातो कोन। सुञाणींदा कीअं? असीं हिन खां अॻु कोन कढिया आहियूं। जीअं त मां बि तव्हांखे कोन सुञाणा, पर छा कयां, हिकु मेडिकल केस जे करे मिलणु ज़रूरी आहे। मां कुझु सम्झुसि कोन। मां हिकु साइकेट्रिस्ट आहियां। मूं वटि आयल हिकु केस जे बारे में सेमिनार दौरान डॉक्टर आडवाणी सां चर्चा कंदे उन्हनि मूंखे तव्हांजो नालो सजेस्ट कयो ऐं मूंखे चयो कि हिकु तव्हां ई आहियो जेका हिन केस में मुंहिंजी मदद करे सघो था।
हिकु जज हुअण जे करे तव्हां मूंखे सही सलाह ॾेई सघो था ऐं मथां वरी तव्हां ऐं तव्हांजी श्रीमती हिन शहर जा काफ़ी वॾा समाज सेवक आहियो। इन करे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह सम्झी सघो। मुंहिंजी हिकु मरीज़ आहे, 2 सालनि खां मां हुनजो इलाज करे रही आहियां। अनु मानसिक रोगी या पागल कोन्हे, उहा त खिलमुख, मिलनसार ऐं कामयाब मैनेजर आहे ऐं गॾु हिकु ॾाढी क़ाबिल ज़ाल ऐं माउ बि आहे। पर अनु खे विच विच में हिकु ॾाढो गहरो डिप्रेशन थी वेंदो आहे। खिलंदे ख़ुशि थींदे ओचितो एॾो ज़ोर ज़ोर सां रोअण लॻंदी आहे कि उनजा घर वारा परेशान थी वेंदा आहिनि। इलाज कंदे कंदे मां संदसि एॾो वेझो अची वई आहियां, लॻंदो आहे ॼण हू मुंहिंजी सखी भेण आहे। मां सोचियो कि अहिड़ी त कहिड़ी ॻाल्हि आहे जेका अंदर ई अंदर हुनखे खाए रही आहे। त मूंखे ख़बर पई कि अनु खे हुनजे माउ पीउ सां शिकायत आहे। हुनजे पीउ हिकु ॿी औरत सां शादी करे वरिती, हुनजी माउ खे छॾे ॾिनो ऐं हुनजी माउ बि अभम धीअ खे छॾे हिकु ॿिए मर्द सां संसार माणे छॾियो। नंढड़ी अनुअ खे समाज जे मेड़नि खां बचाइण लाइ संदसि नाना नानीअ समाज खे इहे ॿुधायो कि हू अनाथ आहे ऐं हुनजा माउ पीउ एक्सीडेंट में मरी विया। माउ पीउ हूंदे सूंदे बि अनु हिकु अनाथ वांगुरु रही। जॾहिं बि कोई उनखे दर्द भरी नज़रुनि सां ॾिसंदो आहे त कंबजी वेंदी आहे। माउ पीउ हूंदे सूंदे बि हुनखे अनाथ वांगुरु ॾिसंदो आहे, पर हू लाचार हुअण जे करे कुझु करे न सघंदी आहे। हिन लाचारीअ हुनजे अंदर एतिरो गुस्सो पैदा करे छॾियो आहे, हिन गुस्से हुनखे अंदर ई अंदर खाई छॾियो आहे। माउ पीउ लाइ श्राद्ध वग़ैरह कर्मकांड कंदी हुई, मातम मनाईंदी हुई, पर इहा ॻाल्हि हुनजी दिलि बर्दाश्त न करे सघी। उहा अंदर ई अंदर ॻोड़ा ॻाड़ींदी हुई ऐं अकेले में ओचकारा ॾेई ॾेई रोअंदी हुई। ईअं करण सां हुनजी दिलि जाइ थी वेंदी हुई, हल्की थी वेंदी हुई। वॾी थियण खां पोइ उनखे पंहिंजे माउ पीउ जे बारे में जॾहिं वधीक ॼाण मिली त हू पंहिंजे पत्थर दिल माउ पीउ सां मिली करे सवाल करण लाइ बेताब थी हुई। पर जॾहिं हुनजे माउ पीउ उन सां मिलण लाइ इनकार करे छॾियो तॾहिं खां हुनजी इहा हालत हुई। मिस्टर दादलाणी, संदसि पीउ हिते गांधीधाम में ही रहंदो आहे ऐं सिंधी समाज जी हिकु ॾाढी ॼातल ऐं सुञातल शख़्सियत आहे। हिकु तव्हां ई मूंखे हुननि सां मिलाए था सघो, न त हू मूं जहिड़े माण्हू सां छो मिलंदा। मां ख़ाली हिकु दफ़ो हुननि सां मिली करे अनु लाइ को भरोसो पाइण थी चाहियां। हा, मां ऐं अरुण ज़रूर तुंहिंजी मदद कंदासीं। आख़िरकार हिकु औरत ई त औरत जो दर्द सम्झी सघे थी न। तूं मूंखे हुन शख़्स जो नालो ॿुधाए, मूंखे हुन सां ॻाल्हाइणो पवंदो, मिलणो बि पवंदो। आख़िरकार वो पंहिंजी धीअ जो गुनहगार बि आहे। हा, ऐं वरी जेकॾहिं हिकु दफ़ो हुन सां मिलण सां तव्हांजी पेशेंट ठीक थी सघे थी त पोइ असांखे हुन सां ज़रूर मिलणु घुरिजे। ठीकु आहे न? त मां ऐं अरुण ॿई तोसां गॾु हुन सां मिलण हलंदासीं। डेफिनेटली। कीअं अरुण, ठीकु आहे न? हलिया हलिया कंचन, अच वे। न दीदी, मां थोरो बाज़ार थी थी अचां। अच्छा, जल्दी अचिजे। हा हा दीदी, हा, ओके ओके, चलो। लानत आहे अहिड़े माउ पीउ ते जेके सिर्फ़ पंहिंजे सुख लाइ, पंहिंजी ख़ुशी लाइ मासूम ॿारनि खे हीअं अनाथ करे छॾी था ॾियनि। तूं सिर्फ़ मुंहिंजो नालो ॿुधाए, असां हिन सां ज़रूर मिलंदासीं। तव्हां मिलंदा अनु जे पीउ सां?
तव्हां मिलंदा? मां मिला? हा, छो न? तव्हां ई त आहियो जंहिं करे अनु अॼु हिन हालत में आहे। ही छा बकवास करे रही आई? तव्हां शायद भुलिजी रहिया हूंदा कि हिन शादीअ जे टुटण जो कारण तव्हां ई हुआ। हिननि पंहिंजी गर्भवती जोइ खे छॾे ॾिनो हिकु करोड़पति पीउ जी इकलौती रूपवती धीअ जे चक्कर में पइजी करे। हिननि पंहिंजी गर्भवती जोइ खे पेके मोकिले छॾियो ऐं ॿी शादी करे वरितऊं। ऐं एतिरो सभु हूंदे बि हू वीचारी अनु पंहिंजे बाबा जे कंध ते मथो रखी करे खाली हिकु दफ़ो रोअण थी चाहे। ऐं ही सॼी दुनिया जे साम्हूं समाज सेवी हुअण जो ढोंग करण वारे पीउ खां एतिरो बि न थी सघियो कि हू पंहिंजी धीअ सां हिकु दफ़ो मिले। सिधो न ई चवाए छॾियो। छो तव्हां ॾिनो था कि हू तव्हांजी प्रॉपर्टी में हिसो न वठणु चाहे? अरे ॾाढो बदकिस्मत इंसान आहियो। हिकु औलाद जी लालसा में अतृप्त जीवन जी रहिया आहियो। तव्हांखे ख़बर बि कोन्हे कि भगवान तव्हांजी झोलीअ में धीउ नाठी ॾोइटा ऐं ॾोइटियुनि जो हिकु सॼो कुटुंब भरियो आहे। ऐं हुते तव्हांजी धीअ हिकु ख़ुशहाल जीवन जी रही आहे। कीचक बीचक दाणा डीचक आग पटीहर टोयो टुब्बो नांगण जोगण खाड़ा खुट्टी बुट्टी छुट्टी डीचक डीचक दाणा। अरे मुंहिंजी पेटी बोर थी थिए। शो हल तोखे झूलो थी जुड़ाया। हल 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 हीर बत खावा नाना रे वेंदी लीला हीर बत खावा नाना रे वेंदी के दादा रे वेंदी। हुनखे ॿियो कुझु बि न खपे। चली वो खाली पंहिंजे पीउ सां मिलण लाइ सिकी रही आहे। नादान चरी त आहे जो हिकु ख़ुदगर्ज़ इंसान मां प्यार जी उम्मीद रखी वेठी आहे। मिस्टर दादलाणी, अगर वो चाहे हा न त तव्हांजो सरकारी रिकॉर्ड तहस नहस करे रखे हा। तव्हांजे सामाजिक रुतबे ते कारा फेरे रखे हा। दादलाणी साहब, इहो त हर को ॼाणींदो आहे ऐं तव्हां त जज रही चुकिया आहियो कि हिकु शादी खां पोइ शादीशुदा हूंदे ॿी शादी करण कानूनी जुर्म आहे। जुर्म। पर हुनजी मां बि त ॿी शादी कई न। मूं किथे चयो कि हू गुनहगार कोन्हे, पर हुनखे हुनजे गुनाह जी सज़ा मिली रही आहे। हुनखे कैंसर जहिड़ी बीमारी थी पई आहे। हू हर ॻाल्हि लाइ ॿिए इंसान जे मथां डिपेंडेंट आहे। हुनखे कोई पुछण वारो बि कोन्हे। अकेलाइप में पंहिंजी ज़िंदगी जी रही आहे। हे भगवान, कहिड़ी बीमारी ॾेई छॾी अथई, कैंसर जहिड़ी जंहिंजी का इलाज बि कोन्हे। हेॾियूं दवाऊं केसि ताईं मां खाईंदसि? हे भगवान, केसि ताईं मां अहिड़ी दवा खाईंदसि? हिते त कोई पाणी बि पुछण वारो कोन्हे मूंखे। अकेली पई आहियां। हे भगवान, हाणे मूंखे कोन जीअणो आहे। हाणे मूंखे खणी छॾ। हाणे मूंखे खणी छॾ। मूंखे कान जीअणो आहे।
अगर उनखे सज़ा मिली सके थी त तव्हां छो बाक़ी रहो? मूं चवंदा आहिनि न, भगवान जी लाठी में आवाज़ न हूंदी आहे। मिस्टर दादलाणी, दौलत जी लालच में तव्हां औलाद खे ठुकराए छॾियो ऐं भगवान तव्हांखे हिकु औलाद लाइ सिकाए छॾियईं। तूं इहे सभु कीअं थी ॼाणे? किथे तूं त अनू कोन्हे? मां एॾी बदकिस्मत कोन आहियां। मुंहिंजे पीउ मूं ॿिनि माउ जी ॿार खे मां बणिजी करे पालियईं। तॾहिं त मां जॾहिं अनु जी ॻाल्हियूं ॿुधियूं मूंखे विश्वास ई न थियो कि पीउ अहिड़ो थी थो सघे। जॾहिं मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं त मुंहिंजे पीउ जी तस्वीर आहे, पर तव्हां जहिड़े माण्हू खे ॾिसी करे मूंखे ख़बर पई कि अहिड़ा ख़ुदगर्ज़ माण्हू बि हूंदा आहिनि। दौलत जी लालच में तव्हां पंहिंजे अजन्मयल ॿार खे बाहि में सड़ण लाइ छॾे करे हली आया। तव्हांजे बंगलो जो नालो ममता आहे न? तव्हां ममता जो मतिलबु नथा ॼाणो। ममता खां कई कोड़ परे आहियो तव्हां। तव्हां हिकु मिठी ज़िंदगी जी रहिया आहियो। समाज सेवी जो ढोंग करण वारे इंसान जी असली चेहरो ही आहे। छी, ही ॾिसो, ॾिसो तव्हांजी धीअ जी खुशहाल ज़िंदगी। ॾिसो, ॾिसो, ॾिसो खुशहाल ज़िंदगी तव्हांजी धीअ जी। ॾिसो,
सोना, मिस्टर दादलाणी खे तव्हां सां तमामु ज़रूरी कमु हो। मूंखे हुननि घणियूं मिनथूं कयूं आहिनि, सो मां खेनि वठी आहियां। प्लीज़ हिननि खे अटेंड कयो। यू प्लीज़ कैरी ऑन। मां निकिरां थो। थैंक यू मिस्टर हिमराणी, थैंक यू। असांखे जेतिरो ॻाल्हाइणो असां कल्ह ॻाल्हाए चुकिया आहियूं, दैट्स इट। डॉक्टर साहिबा मूंखे महिरबानी कंदा अनूअ जो फोटो ऐं एड्रेस ॾींदा। छो खपे तव्हांखे फोटो? फोटो वारे खे त तव्हां धिकारे छॾियो, हाणे फोटो खपेव? असांखे मिलणो आहे, सिर्फ़ हिकु दफ़ो मिलणो आहे हुन सां। अरुण जी ॾाढी इच्छा आहे हुन सां मिलण जी। प्लीज़ डॉक्टर सोना, मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां, प्लीज़। न, जंहिं तरह सां माउ पीउ हूंदे सूंदे अनु अनाथनि वांगुरु रही आहे, उन ई तरह सां हिकु औलाद हूंदे सूंदे निसंतान जो बोझ खणी करे जियो तव्हां बि समाज में। मां पंहिंजियूं ग़लतियूं ऐं स्वाद जे करे धीअ खे परे करे छॾियो। तव्हां एड्रेस ॾियो, मां कीअं बि करे हुन सां गॾिजणु चाहियां थो। हाँ, प्लीज़। हाँ, मां ऐं अरुण कीअं बि करे हुन सां गॾिजंदासीं, प्लीज़। न न, तव्हांखे हिनजी सज़ा मिली रहंदी। जंहिं इंसान खे हुनजी पई ई कोन्हे, हुनजे बारे में छा सोचणो? अनु वेचारी अनाथ थी करे रही आहे, उनखे उन ॻाल्हि जी सज़ा मिली रही आहे जंहिंजी हू हक़दार बि कोन्हे। अॼु उहा ई पीड़ा जेका मां अनु जे चेहरे ते ॾिठी आहे, तव्हांजे मुंहं ते ॾिसी करे मूंखे हिकु अजीब सो सुकून मिली रहियो आहे। अॼु अनुअ खे मां हिन दर्द मां आज़ाद करे छॾियो। हिकु डॉक्टर थी करे मूं हिकु जज जो फर्ज़ निभायो। अनुअ खे हिन दर्द जे श्राप मां आज़ाद करे अॼु इहो श्राप मां तव्हांखे ॾेई छॾियो। श्राप न, न, प्लीज़ श्राप न ॾे।